आस्क जी सदाई हार आओ खटे न सघंदो महबूब का ज्वारी माण्हू कॾहिं के वीडियो में ॻाल्हि कंदासीं जलाल चांडिया जे ज़िंदगीअ जो हिकु नायाब वाक़ियो तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तो, जलाल चांडियो हिकु सिंध जो अनमोल हीरो हुयो ऐं जलाल चांडिया खे पंहिंजे ज़िंदगीअ में घाटियूं वादियूं गमियूं ख़ुशियूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसान जे ज़िंदगीअ में ईंदियूं रहंदियूं आहिनि। दोस्तो, हे असां तव्हांजे लाइ कचहरी खणी आया आहियूं जलाल चांडिया जे ज़िंदगीअ जे बारे में, जेके जलाल चांडियो पंहिंजे कचहरीअ में पंहिंजनि यारनि दोस्तनि सां सॼो हवालु पंहिंजो ॿुधाए पियो पंहिंजे ज़िंदगीअ जो। ऐं जेको बि निचोड़ आहे जलाल चांडिया जे ज़िंदगीअ जो, तक़रीबन जलाल चांडियो 50 साल उमिरि में जेको आहे सो तक़रीबन हिकु अंदाज़े जे मुताबिक़ 50 साल उन जी उमिरि रही। उन पंहिंजे ज़िंदगीअ जो सॼो निचोड़ हिन प्रोग्राम में ॿुधायो आहे। ऐं हे जेका आहे हिकु महफ़िल कचहरी जी महफ़िल आहे, जंहिंमें सुठा सुठा दोस्त जलाल चांडिया सां गॾु हुया ऐं जलाल चांडिया सां जेके ग़रीब गुरबा ओस पास पाड़े जा जेके हुया उहे बि हिन महफ़िल में शामिलु हुया। दोस्तो, जलाल चांडिया जा खोड़ सारा महफ़िल ऐं खोड़ सारियूं कचहरियूं असां तव्हांखे पंहिंजे चैनल ते ॾेखारींदा रहंदा आहियूं ऐं तव्हांजे आॾो पेश कंदा रहंदा आहियूं। दोस्तो, जलाल चांडिया खे दिल जी चोट कीअं लॻी ऐं उन खां अलावा जलाल चांडिया मौसीक़ी जी दौरान कॾहिं क़दम रखियो ऐं जलाल चांडिया पंहिंजे ज़िंदगीअ में पहिरों कलाम कहिड़ो ॻायो ऐं उन जा शाइर कहिड़ा हुया, सॼो डिटेल जेको आहे सो जलाल चांडिया हिन कचहरीअ में पंहिंजे ज़िंदगीअ जो निचोड़ ॿुधायो आहे। ऐं हिन जो कुझु हिसो असां तव्हांखे ॿुधाईंदासीं जेको मेन हिसो आहे। हालांकि जलाल चांडिया जी जेके बि कचहरियूं आहिनि ऐं जेके महफ़िल थिया पंहिंजे ज़िंदगीअ में सभई तक़रीबन हिट थिया ऐं बहितरीनु जलाल चांडिया जा प्रोग्राम ऐं मच कचहरियूं थियूं। दोस्तो, जलाल चांडिया सिंध जो हिकु अहिड़ो फ़नकार हुयो जंहिं जूं माण्हू ख़ुशियूं ऐं जेको आहे सो कमियूं न पिया कढनि, जलाल चांडिया जूं ख़ूबियूं पिया ॾिसनि हर शइ में। दोस्तो, जलाल चांडिया जी जेका हे कचहरी आहे इन में जलाल चांडिया खुली करे पंहिंजे दिल जा टोटल हाल हवाल ॿुधाया, जलाल चांडिया खे कीअं चोट लॻी दिल जी। दोस्तो, ऐं जलाल चांडियो कॾहिं पहिरों एल्बम कॾहिं जलाल चांडिया जो रिलीज़ थियो, जलाल चांडिया पंहिंजे ज़बानी सभई ॻाल्हियूं हिन एल्बम में ॿुधायूं आहिनि ऐं हिन एल्बम जो हिसो तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तो, वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तो, असां पंहिंजे चैनल ते जलाल चांडिया जे ज़िंदगीअ जे बारे में मुख़्तलिफ़ वीडियोज़ आणींदा रहंदा आहियूं। वीडियो खे लाइक कंदो, चैनल खे सब्सक्राइब कंदो त उहे बर वक़्तु वीडियो तव्हां ताईं पुॼी सघंदियूं ऐं असांजे महिनत जो सिलो लाइक करे लाज़मी वीडियो खे ॾींदा कयो। दोस्तो, जलाल चांडियो सिंध जो हिकु वाहिद फ़नकार आहे जेको अॼु ताईं 2025 में बि उन जा महफ़िल उन जा वीडियोज़ तमामु घणा सोशल मीडिया ते वायरल पिया थियनि। त वॾी महिरबानी, मिलंदासीं के नेक्स्ट वीडियो में।